हाशिम खान अंदर सड़ी पर के अफसोस इन ॻाल्हि जो आहे त मां कुझु बि नथो करे सघां। सुल्तान तूं फिक्र न कर, सब कुछ थींदो। नांग में मरंदो ऐं रठ बि कान भॼंदी। न सालार खे त अहिड़ो सौखो कंदुसि जो इहो फतिकी बि न सघंदो। अलाए छो मूंखे ईअं थो लॻे त असां सालार जो कुझु बि बिगाड़े न सघंदासीं। न सुल्तान न, मूं सूबेदार सोढल खे मथां अहिड़ी त दॿ ॾियारी आहे जो टोड़ंदो अची हिते पहुतो। सिर्फ़ 3 ॾींहंनि जी मोहलत वरिती अथसि। उन खां पोइ सालार खान ते 3 FIR दाख़िल थी वेंदियूं। हू बक़ाया ज़िंदगी जेल में गुज़ारींदो ऐं जेल में सड़ंदो रहंदो। माफ़ कजो हाशिम खान, सिंध जी हमेशह इहा तारीख़ रही आहे। जेल में हमेशह ग़रीब वियो आहे, वॾेरे खे कॾहिं बि जेल न आहे थियो। अॼु ॾींहं ताईं कंहिं वॾेरे खे जेल थियो आहे त मूंखे साबित करे ॾेखारियो। सुल्तान तूं सचो ई, हिन दफ़े मां तारीख़ ई बदिलाए छॾी। ॾाढो मुश्किल आहे हाशिम खान। मुश्किल ज़रूर आहे पर अणथिणो न आहे। दुश्मन खे सिर्फ़ डंडे सां नथो मारे सघिजे, उनखे पैसे ऐं परेशानीअ जी मार ॾेई बि मारे सघिजे थो। हाशिम खान, अञा ताईं सालार खान इहा आकर न आहे छॾी। सुबुह सां चाचे मलूक खे घुरायो, उनखे घटि वधि ॻाल्हायो। सुल्तान सिर्फ़ 3 ॾींहं इंतज़ार कर, पोइ वेही ॾिसजां त हिन सालार जी कहिड़ी थी हालत थिए। सालार सुकीअ में फत कंदो, अहिड़ो त फत कंदो जीअं मच्छी पाणीअ खां ॿाहिरि फत कंदी आहे। उन ॾींहं जो मूंखे बेसब्री सां इंतज़ारु आहे। हाणे आउं हलां थो ॾिसां। अदा तॻिया न्याणियुनि जो ॿार आहे कुल्हनि ते, तोखां सवाइ मुंहिंजो ॿियो केर बि न आहे। वेली मूंखां न्याणी वठ त मां बि वञी क़बर भेरियो थियां। मौज़ा ने ॻाल्हि त ॿुधो, पंहिंजनि छोरियुनि जा तो लक्षण ॾिठा आहिनि। अॻे ई तोखां संग वठी मूं वॾे में वॾी ग़लती कई, अञा ताईं मां कंधु खणी नथो घुमी सघां। अदा तॻिया हिन भेरे कुझु बि न थींदो। अॻे असां बेख़बर हुआसीं, हिन भेरे असां अखियूं खोले वेहंदासीं। ठीकु आहे, पहिरीं इन ॻाल्हि ते त सोचां, पोइ वरी वीचार कयां, पोइ तोखे ॿुधाईंदुसि। अदा तॻिया तुंहिंजी वॾी महिरबानी। पोइ चङो, मां हाणे हलां। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।